असांजे मौजूद ऐं गॾु थियण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त रियासत ऐं उन जा इदारा जेका इहा वहशत ऐं दहशत फैलाइनि था त उन्हनि खे बि जवाबु आहे त असां तमामु हिन वहशत ऐं दहशत जे ख़िलाफ़ आहियूं। असां डिॼण वारा न आहियूं। इन सालनि खां मुंहिंजो पीउ गुम आहे त हिननि खे लॻे थो त हीअ असांजे ॿियनि घर वारनि खे असांजे भाउ खे या कंहिंखे बि खणी करे असांखे ख़ौफ़ज़दा कंदा आहिनि, तहरीक खे धकु हणंदा या असांखे चुप कराए वेहंदा। पर ही उन्हनि आर्मी जे वर्दी वारनि खे, उन रेंजर्स जे वर्दी वारनि खे, उन पुलिस जे वर्दी वारनि खे इहा भुल आहे त हू सिंध जी नियाणियुनि खे ख़ामोश कराईंदा। कॾहिं बि न थींदो। जॾहिं बि खणी असां सां ज़ुल्म थींदो या कंहिं ॿिए नाणी सां ज़ुल्म थींदो त असीं पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ सम्झी हुननि सां गॾु बीहंदासीं ऐं हुननि खे जवाबु ॾींदासीं। उहो जवाबु सिर्फ़ु मज़ामत हूंदो। इहो कॾहिं बि न थींदो त तव्हां असांजे घरनि में घिरी करे तव्हां असां ते तशदुद कंदा ऐं असांजे माण्हुनि खे खणी वेंदा। इहो असां कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। असां हिते इहा घुर कयूं था ऐं डिमांड कयूं था त जेको फ्लैट नंबर असां ॾिनो आहे रेंजर्स जो, जिन जो बि असां फ्लैट नंबर ॾिनो आहे, हितां जी हुकूमत, हितां जा जेके बि सिस्टम्स हिन रियासत खे जेके हलाइनि था, जेके इदारा हलाइनि था, उन जो एक्शन वठणु घुरिजे। असां लीगल वे सां पिटिशन दाख़िल कंदासीं ऐं उन्हनि खे अॻिते हली असां लीगल वे में खणी वेंदासीं। असीं अदम तशदुद जा हामी आहियूं। असीं तशदुद जा हामी न आहियूं। असीं सिंधी क़ौम हज़ारनि सालनि खां पुरअमन शहरी रहिया आहियूं, पुरअमन शहरी आहियूं। असां तशदुद जा हामी न आहियूं। असांखे मजबूर न कयो। असांजे जेका लाठी चार्ज थी, असांजे भाइरनि ते लाठी चार्ज थी, असां कॾहिं बि उन ख़िलाफ़ उनजे हिमायत न कंदासीं। असां अॼु बि जिदोजहद में आहियूं। असीं सुभाणे बि जिदोजहद में रहंदासीं। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अवां सभिनी खे असां इहो चवणु था चाहियूं त जिते बि या इहो वाक़ियो असां ॾिसो त उनजे लाइ उथो ऐं उनजे लाइ मज़ामत कयो। जेसीं ताईं मज़ामत न कंदा ही रियासत, उन्हनि जो ॾाढ, इहो जबल ईअं ई असां ते वसंदो रहंदो ऐं असां इहा ग़ुलामी नथा चाहियूं। असां ॻाल्हाइण जी आज़ादी चाहियूं था। असां जीअण जी आज़ादी चाहियूं था। उहो असां विड़ी करे बि वठंदासीं। मुंहिंजो आवाज़ु घटि न निकिरे।